कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो। पाकिस्तान पीपल्स पार्टी की मरकज़ी इतलात सेक्रेटरी वफाकी वज़ीर शादिया अता मरी वफाकी वज़ारत जो कलमदान मिलण बैद पहिरियों भेरो पंहिंजे अबाणे ॻोठ बेरानी अचण ते पीपी ज़िले सांगड़ की क़यादत वर्करनि चाहींदड़नि ऐं तक जी आवाम पारां ख़ैबर बाईपास ते तारीख़ी इस्तक़बाल कयो वियो। वेलकम वेलकम जा नारा गूंजण लॻा। वफाकी वज़ीर शादिया अता मरी हज़ारे गाॾियुनि जे काफ़िले में ख़ैबर खां बेरानी लाइ रवानी थी। ख़ैबर खां बेरानी ताईं विख विख ते इस्तक़बालिया कैंपनि ते काफ़िले जो गुलनि जी वर्खा सां आदर भाव कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे PPMA वफ़ाकी वज़ीर शादिया अता मरी चयो त इमरान हुकूमत अवाम मथां महांगाई जा बम केराया, अवाम ॿिनि वेलनि जे पेट पालण लाइ परेशान हो। आसिफ़ ज़रदारी जेको वाइदो कयो उहो पूरो करे ॾेखारियो आहे। लोगों में गुर्बत बढ़ाई, लोगों को बेरोजगार किया, वो नालायक इमरान और उसका टोला घर जा चुके हैं। इस पार्टी के चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो जरदारी ने कहा था कि इमरान तुम घर चले जाओ। जब 27 को कराची से अवामी मार्च शुरू हुआ तो बिलावल साहब ने कहा इमरान तुम घर चले जाओ क्योंकि अब अवाम तुम्हें निकालने आ रही है। वफ़ाकी वज़ीर अवामी लीडर शादिया अता मरी जो काफ़िलो टंडो आदम ऐं बेरानी पहुतो त हज़ारे जियालनि संदुनि शानदार इस्तक़बाल कयो। कारकुननि ऐं जियालनि में जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हो। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंबर सांगड़।